जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची मलीर खां सैयद सुलेमान शाह जी। दारुल उलूम इस्लामी गुलशन इक़बाल में आलमन पारां सफ़ूरा ॻोठ वारे वाक़े बाबति इजलास कोठायो वियो, जंहिंमें दोस्त मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿियनि पारां वाक़े जी हक़ीक़त ते रोशनी विधी वई ऐं उन मौक़े ते आलमन मज़मती बयानु जारी कंदे चयो त रहमान ॾिनो मयसर ते घर ख़ाली कराइण जे ॾोह ऐं गुस्ताख़ मस्जिद करार ॾियण वारे कूड़े प्रोपेगेंडा जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वधीक चयो त वाक़े जी मुकमिल तहक़ीक़ ऐं जांच खां पोइ उहा ॻाल्हि साफ़ थी चुकी आहे त उन्हनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत नाहे, सिर्फ़ु ज़ाती रंजिश जी बुनियाद ते मज़हब खे इस्तेमालु कयो वियो आहे। उन्हनि वधीक चयो त मौलवी मुजीबुर रहमान शामी ग़लति बयानी करे अवाम खे गुमराह करे सभिनी जी दिलाज़ारी कई आहे। मुतालबो कयूं था त मज़हब जो ग़लति इस्तेमालु कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे त जीअं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोके सघिजे। और इंतशार फैलाने की कोशिश करता रहा। अब हमारी आला हुकाम से, तमाम इदारों से ये इल्तमास करते हैं कि ऐसे फितना गो शख्स को जल्द अज जल्द कानून के शिकंजे